मनोहर लाल हुआ, उहे हाणे रिसेंटली गुज़ारे विया। साईं जशन लाल आहिनि, अॼु बि उहा दरबार ॾाढी वॾी ठही आहे। कल्ह उते वरसी बि हुई 13 तारीख़। साईं राजेश कुमार चवनि पिया भई सभिनी खे वठी करे अचो। हाणे ॿिए साल अप्रैल में यादि रखिजो, सभई हलंदासीं अमरावती। भले गर्मी हुजे, हिते बि त गर्मी आहे न, उते बि हली करे मौज करे ईंदासीं मेले जी। त सभई मिली करे साईं कंवरराम साहिब जो जनमु ॾींहुं मल्हायूं ऐं मिली करे छा चयूं, कीअं नचंदो हुए कमर टपंदो हुए। पंहिंजे ॿार जे जनमु ॾींहं ते नचंदा आहियो न, हिते बि सभिनी खे नचणो आहे, कुर्सियूं सभु ख़ाली खपनि। कीअं नचंदो हुए कमर टपंदो हुए, कीअं नचंदो हुए कमर, मूंखे यादि पवनि तुंहिंजूं ॻाल्हियूं, मूंखे यादि पवनि तुंहिंजूं ॻाल्हियूं। कीअं नचंदो कीअं टपंदो, कीअं नचंदो कीअं टपंदो, कीअं नचंदो हुए कमर टपंदो हुए, कीअं नचंदो हुए कमर टपंदो हुए। मूंखे यादि पवनि तुंहिंजूं ॻाल्हियूं, मूंखे यादि पवनि तुंहिंजूं ॻाल्हियूं। अंगल अंगन मनन जा हो अंगल अंगन मनन जा, अंदर मनन जा, अंदर मनन